शेदातकोट में पोरहतन वधंदड़ महांगाई खिलाफ रैली कढी मुज़ाहिरो कयो आहे। ट्रेड यूनियन मजदूर फेडरेशन तरफां सब्जी मंडी में महांगाई खिलाफ मजदूरन हथन में पेना फ्लैक्स ऐं पंपलेट खणी रैली कढी। उन मौके ते मजदूर अगवानन धरती टीवी सां पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, हिन वक्त असीं शेदातकोट में छोटू मोटू चौक ते मौजूद आहियूं, जिते अॼु यूनियन मजदूर फेडरेशन तरफां एहतियाती रैली कढी वई आहे महांगाई के खिलाफ। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदसि छा चवणु आहे। असां सम्झूं था त ही मज़दूर इंतिहाई तकलीफ़ वारी सूरत हाल मां ऐं गुरबत मां ऐं बुख बदहालीअ मां रोडनि ते निकिरी आया आहिनि। अॼु हिननि मज़दूरनि खे पंहिंजो ॾियारी छॾिणी पई आहे। जॾहिं तो हिकिड़ो ॾींहुं बि नथा छॾे सघनि, हिकु ॾींहुं छॾींदा त 7 ॾींहं लोड़ींदा, पर उन जे बावजूद बि हिननि अॼु पंहिंजे पेट ते पत्थर ॿधी अॼु हिन एहतिजाज लाइ निकिता आहिनि। उन जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांखे मानी खपे, असांखे अटो खपे, असांखे लूणु खपे, असांखे मिर्च खपे, ताकी असां जी सघूं ऐं ज़िंदा रही सघूं। पर हिन ज़ालिम हुकुमराननि, हिन सरमाएदारनि, जागीरदारनि मिली भगत करे मज़दूरनि जी ज़िंदगी अजीरन बणाए छॾियो आहे। असीं मुतालबो कयूं था त सरदारनि, मीरनि, पीरनि ते टैक्स हणी ग़रीबनि जो टैक्स ख़तमु कयो वञे। हीउ जेको असांजो अॼु एहतिजाज निकितो आहे, उन्हनि क़ुवतनि जे ख़िलाफ़ आहे जेके पोरियत दुश्मन आहिनि, इंसान दुश्मन आहिनि ऐं पोरियत खे रोज़ बरोज़ जेको आहे महांगाई जी चीकी में जेको आहे पीड़ियो थो वञे। रोज़ बरोज़ जेको आहे खाधे पीते जी शयूं वधायूं थियूं वञनि। साईं ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान असांजो जेको आहे हिकिड़ो ख़ुशहाल मुल्क आहे, जंहिंमें हर सहूलियत आहे। ज़रायत खां वठी, बाग़नि खां वठी, डेमनि खां वठी, दरिया खां वठी, समुंड ताईं असांजो पाकिस्तान हिकिड़ो ख़ुशहाल मुल्क रहियो आहे, जंहिंमें हितां जा माण्हू जेके आहिनि पूरे पाकिस्तान जा माण्हू उहे 3 वक़्तनि जी मानी खाईंदा। उन 3 वक़्तनि जी मानी खां बाद में जीअं असां वॾा थींदा आयासीं, महांगाई थींदे थींदे 2 वक़्तनि जी मानी ते वञी पहुतासीं। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, जेका महांगाई आहे, तव्हां यकीन कयो त हिकु वेले जी मानी बि नथा ॾिसी सघूं। असां उन बस वारनि को, हुकुमराननि को, आलमी इदारनि को मुतालबो था कयूं त ख़ुदा जे वास्ते ग़रीबनि ते रहम कयो, मज़दूरनि ते रहम कयो, उन्हनि ते टैक्स न हणो। त असांखे मज़दूरनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे, अटो सस्तो कयो वञे, महांगाई ख़तमु कई वञे, ताकी असां पंहिंजो पेट पाले, पंहिंजे बच्चनि जो पेट पाले। एतिरो कयूं की उन्हनि खे पढ़ाए, दवा वठी ॾियूं। असांजो मुतालबो सिर्फ़ु मुख़्तसिर इहो ई आहे। बिल्कुल तव्हां शेदातकोट जे मज़दूरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त असांजो जेके रोज़मर्रा जूं शयूं वधाए असांजो जेको जीअण जंजाल कयो वियो आहे ऐं असांजे हिन शहर में जेको आहे त मौत सस्तो थी वियो आहे ऐं अटो महांगो थी वियो आहे। असां निगरान हुकूमत, चीफ जस्टिस ऐं आर्मी चीफ खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते जेके आहिनि त महांगाई घटि करे मज़दूरनि खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन रेहान मंगणार सां गॾु सद्दाम हुसैन सोलंगी, धरती टीवी न्यूज़, शेदातकोट।